राम। अवध में एकड़ा संत रहंदा हुया, है न, अयोध्या जा संत। नालो भी उन्हनि जो श्री रघुनाथ दास। चओ हरे राम। उहे कॾहिं चिंता न कंदा। उन्हनि जा कई सेवक हूंदा, उन्हनि जे दर ते कई सवे संत भंडारो कंदा रोज, पर कॾहिं उन्हनि खे चिंता न थी कंहिं शइ जी बि न, कि धन काथों ईंदो, सामान काथों ईंदो, सेवा कीअं थींदी, पंहिंजो पाण ई सभु व्यवस्था थींदी, कॾहिं चिंता न कंदा। ऐं कुदरत भगवान अहिड़ी कृपा कंदा कि भाई अॼु भंडारो करणो आहे त 4 ॾींहं पोइ जे लाइ बि सामान पियो हूंदो, कोई न कोई व्यवस्था करे वेंदो। पर हिकु ॾींहं जी ॻाल्हि, सेवादारी आया, संतन वटि हथ जोड़े चयूं बाबा ऐं हिन महिल त भंडारो थी वियो दोपहर जो, राति जे लाइ बि थोरो घणो बचियो आहे, पर सुभाणे जे लाइ कुझु कोन्हे। चओ हरे राम। कीअं कंदव? कंहिंखे चई करे व्यवस्था करायो, भंडारो त पूरो खाली अथव। संतन चयो भाई चिंता न कयो, छॾियो, ठीकु आहे। शाम थी, उन्हनि खे लॻो भाई मतां राति ताणी व्यवस्था कोई न कोई करे वेंदो, भगवान कंहिंखे न कंहिंखे मोकिलींदो, पर उन ॾींहुं कोई न आयो, कोई बि न आयो। वरी सेवादारी राति जो आया, साईं हिन महिल बि भंडारो थी वियो, सुभाणे सुबुह जे लाइ कुझु कोन्हे। सवे संत ईंदा आहिनि रोज तव्हां वटि, तव्हांजे दर ते भंडारो कंदा आहिनि, उन्हनि खे छा खाराईंदव? सुभाणे चवंदव छा एकादशी आहे, फल खाओ? कीअं व्यवस्था थींदी? संतन चयो भाई चिंता तजो, जाए करो विश्राम। छॾियो चिंता, आराम वञी कयो। चिंता तजो, जाए करो विश्राम। आपन काज संवारिए प्रभु श्री सीताराम। पंहिंजा कम पाण ई भगवान संभालींदो, तव्हांखे मूंखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। तूं वञी विश्राम कर भाई। आज्ञा मनी सेवक हली वियो। सुबुह थी, संत उथिया, पंहिंजो नियम पालन कयूं। अच्छा, कथा में संत चवनि था राति भर उन्हनि संतन कीर्तन कयो, राति भर कीर्तन कयो। ऐं छाजे लाइ कयो? भगवान खे यादि कराइण जे लाइ, कि प्रभु तूं भुलिजी वियो आहे, रोज तूं व्यवस्था कंदो आहे, अॼु छा तूं भुलिजी वियो आहे? थींदो आहे न भाई, कंहिं माण्हू वटि ॾाढा कम हूंदा आहिनि त कोई कमु रहिजी वियो, केॾी वॾी ॻाल्हि आहे। तोखे त उहे ई ॾाढा कम हूंदा आहिनि, अॼु लॻे थो तूं भुलिजी वियो आहे पंहिंजे संतनि जी व्यवस्था करणु। यादि कराइण जे लाइ संतन राति भर कीर्तन कयो। सुबुह थी, पंहिंजो नितनेम जेॾी महिल पूरो कयूं त हिकु बार भगवान खे निहारे उदासीअ सां ॾिठूं, उदास थी करे। चओ हरे राम। अच्छा, हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॾिसो भाई, संत उदास बि थिया त पंहिंजे स्वार्थ जे लाइ न, सेवा जे लाइ, भक्तनि जी सेवा जे लाइ, संतनि जी सेवा जे लाइ, ॿियनि जे लाइ। भगवान खे थोरो उदास थी करे संतनि निहारियो। जीअं ई निहारियो, बसि निहारण जी देरि हुई, एतिरे में हिकिड़ी बैलगाॾी अची बीठी। चओ हरे राम। हिकिड़ा सुंदर बढ़िया न्यूली कपल, जस्ट मैरिड, उहे आया ऐं खूब सामान सामग्री उनमें भरियल पई हुई, ऐं अची संतन जे सेवादारनि खे उन्हनि हथ जोड़िया। अरे भाई तव्हां केरु आहियो? चई असां हितां ई आया आहियूं, कनक भवन में रहियल आहियूं असां। अच्छा, असांजी हाणे शादी थी आहे, असांजा माता पिता कनक भवन में रहियल आहिनि। उन्हनि आज्ञा ॾिनी कि वञो भाई संतनि जी सेवा हलंदी आहे, भंडारे जो सामान पहुचाए अचो। असांखे अचण में थोरी देरि थी वई, संतनि खां माफ़ी घुरिजो। चओ हरे राम। खूब सामान खणी आया, खूब अनाज, सभु लाराए करे सेवादारनि सां ई मोकिलायो, हली विया ॿई ज़ाल मुड़ुस। तव्हां त सम्झो था केरु हूंदा, है न भाई, केरु हूंदा? हाँ, अरे राधा कृष्ण त वृंदावन में मिलंदा न भाई। अयोध्या जी ॻाल्हि थी त सीताराम ईंदा न भाई। भगवान सीताराम आया ऐं व्यवस्था करे हली विया। संतन पुछियो भाई एॾो सामान केरु खणी आयो आहे? हे तो लगे तो महीने भर जो पूरो राशन अची वियो। चयो हा, कोई पति पत्नी आया, नई नई उन्हनि जी शादी थी, ॾाढा सुंदर पिया लॻनि। मां पुछियो मान काथे रहंदा आहियो? चई हिन महिल त कनक भवन में रहियल पिया आहियूं। अच्छा, संतन चयो जल्दी भंडारो तैयार कयो। हाणे जे व्यवस्था कई आहे उनजी अरदास कजे भाई, है न, उनजी अरदास कजे।
संतन चयो भाई अरदास करनी पवंदी, भगवान के प्रार्थना करनी पवंदी। जे वीचारे एडो सामान ॾिनो आहे सीधो, हिकु बार मिली था अचूं, काथे था रहनि। संत पाण विया कनक भवन, उतां जा पुजारी वेठा हुया, उन्हनि खां पुछियो भाई हिते कंहिंजी नई नई शादी थी आहे, कोई हिते पति पत्नी रहियल आहिनि पंहिंजे माता पिता सां गॾु? उतां जे पुजारी चयो हिते त कोई शादी न थी आहे, कोई पति पत्नी न रहियल आहिनि। अरे थोड़ो ध्यान सां ॾिसो, मतां तव्हांजे ध्यान में न हुजे कोई रहियल हूंदो, उन्हनि जा माता पिता बि हिते ई हूंदो। उहो अॼु सुबुह जो सेवा करे विया आहिनि, चवनि पिया नई नई शादी थी आहे, कनक भवन में ई शादी थी आहे, तव्हां वटि ई रहियल तो। ॾिसो थोड़ो ध्यान सां ॾिसो। तॾहिं पुजारी चयो भाई हिते कोई न रहियल आहे, हा माता पिता रहियल आहिनि, ऐं अगरि तव्हां चओ था पति पत्नी बि आया आहिनि त उहो त केवल हिकिड़ा ई तो, भगवान सीताराम जेके सदा सदा हिते ई रहियल तो। संत समझी विया भाई सुबुह जो बैलगाड़ी में ॿियो कोई न आयो, भगवान ही आया। और संतन चयो न भाई आपन काज सवारिए, पंहिंजा कम पंहिंजी सेवा, संतन जी सेवा भगवान पाण संभालींदा आहिनि। इन जे लाइ गुरु अर्जन देव महाराज जन भी प्रार्थना कई आहे कि प्रभु कृपा कयो, असां भी तव्हांजे शरण आहियूं। हिन महिल तव्हां शरणागति जी केॾी सुंदर महिमा ॿुधी। भगवान के रोज प्रार्थना कयो। अरे लो ॿियो कुछ न करे सघो त केवल हिकिड़ी पंक्ति भगवान के ये चवंदा कयो, श्री कृष्ण मां तुंहिंजी शरण आया, श्री कृष्ण शरणम मम। बस एतिरो ई चओ। थी तो सके असांजो भाव न हुजे चवण में, न हिकिड़ी फॉर्मेलिटी हुजे भले, पर रोज चओ, बेमनी चओ, पर चओ। थी तो सके भगवान जी केॾी कृपा थे, हिकु ॾींहुं दिल सां मन सां प्रेम सां ये शब्द निकरन की श्री कृष्ण मां तुंहिंजी शरण आया। बस उन ॾींहुं कमु ठही वेंदो, उन ॾींहुं भगवान पंहिंजो करे वठंदा। चओ राम।